पर पोइ मूंखे मलफूज़ात मां जेका ॼाण आई उहा इहा आई त जिन माण्हुनि जेको फ़र्क़ जो मशन हलायो इहे माण्हू सचा हुआ। माण्हू त चयो त बाबा माण्हू इहे हिकिड़नि चयो त सही माण्हू पिटिल हेड़ा होड़ा। मूं दोस्तनि खे चयो त भला पिटिल हुआ त उन्हनि जो कमु उन्हनि जो कहिड़ो फ़ाइदो हो इन ॻाल्हि में। जा चऊं त बसि पीर साईं उहो माण्हू मारींदा हीअं कंदा। अब छो मारींदा? पीर साईं जो दुश्मन मारींदा या संदे घर में को पियो हुन चऊं न पीर साईं जो दुश्मन या मिल्कियत खाईंदो मुंहिंजो कोई मारण जे लाइक़ु आहे त मारियूं ते उहो बहितर आहे माण्हू। पोइ इहो थींदे थींदे मुंहिंजे ईअं ज़हन में ईंदो रहियो त यार इहो टोलो जेको बहितर हो फ़र्क़ वारनि जो। साहिल फ़कीर सां तव्हांजी मुलाक़ात कीअं थी? साहिल फ़कीर सां त बाद में थी आहे। पोइ मूं फ़कीर इस्माइल खे चयो, फ़कीर साईं खे हुते चयो। मूं चयोसीं मुंहिंजो ख़्यालु आहे त तरीक़े ऐं मस्तजे में दाख़िल थियां त मूंखे चयईं त यार ॻाल्हि फ़कीर पर सिजूं था ख़लीफ़नि मुखनि असांखे ठहियो ठीकु आहे। पोइ मूं वरी दरख़्वास्त ॾियारी त दरगाह पाक ते अब्दुल्ला फ़कीर मंगरियो हुजे त बाबा आऊं नारे चौकी जो आहियां पर मुंहिंजो दिली ख़्यालु आहे साईं सूमर फ़कीर जे संगत में जो हुन जे ज़िक्र फ़िक्र ऐं निमाज़ुनि खां आऊं मुतासिर आहियां ऐं उन पासे पर उहा दरख़्वास्त मुंहिंजी मंज़ूर कान थी। मूंखे कंहिं ॿुधायो त अब्दुल्ला फ़कीर मोहम्मद रहीम ख़लीफ़े खां पुछो उन जो त ज़मीन ते माण्हू विढ़नि था तॾहिं था मुख मटाइनि ऐं या न कयो ऐं उहो को न पीर साईं ताईं वई हले कान वई पर न करे वापसि करे छॾियो। पोइ फ़कीर साईं साईंलो साईं मूंखे ग़ुलाम हैदर गाजीअ ते मिली वियो ऐं पेरनि ते हथ रखी मूं चयो साईं मूंखे उस्तादीअ जो हथु ॾियो। पोइ पुटु हकु ॾेई मूंखे चयईं त हथु त ॾिनई पर चयईं त हाणे अबा आऊं मूंखे त माण्हू बेनिमाज़ी पिया सॾीनि के कीअं पिया सॾीनि के कीअं पिया सॾीनि। पोइ तूं माण्हू निमाज़ी आई तूं परहेज़गार आई मूंखे ख़बर आहे ऐं पोइ तूं असां ठहंदासीं। मूं चयो बिल्कुलु सही ठही वेंदासीं बसि मूंखे बसि पंहिंजो कयो। पोइ महिरबानी साईं कई मूंखे हथु ॾिनई। उन खां पोइ साईं सां रहियासीं। साईं जो जेको उहो ॻाल्हि आहे उहा मथां ई आहे सभिनी खां मुखनि खां ॿियनि खां टियनि खां ज़िक्र अज़कार वारो जेको नमूनो साईं फ़कीर जो उहो निरालो आहे। उहो निरालो आहे। इहो ॾिसो था न अॼु पीर साईं रोज़े धणीअ खां करे अॼु ताईं कई ख़लीफ़ा गुज़रिया आहिनि कंहिंजे मज़ार ते ईअं ज़िक्र कोन थियो आहे जीअं साहिल साईं जे मज़ार ते ज़िक्र थो थिए। राति जो वञो ॾींहं जो वञो त ज़िक्र आहे ऐं ज़िक्र अलाह पाक जो आहे। अलाह पाक जल शानो को फ़कीर जो वरतल कोन्हे पीर साईं जो ॾिनल आहे। पीर साईं सरदार जो सबक़ु ॾिनो सो उन सां पोइ आऊं मुंहिंजी मोहबत थी वई। पोइ आऊं हाणे फ़कीर साईं वारनि सां आहियां ऐं उन तरीक़े सां। ऐं पोइ राग भला जमायत जो जेको राग आहे जेको राग वे राग जेको सुर राग बिना साज़ जे जेको जमायत में थिए थो इहो केतिरो सम्झो भला राग वारनि फ़कीरनि खे कहिड़ो सम्झो रागी फ़कीर तोखे ॿुधाए अहिड़ा वॾा रागी फ़कीर राग जी त जेको वो जो राग आहे इहो तमामु अफ़ज़ल आहे। पर पीर साईं जे मलफूज़ात में अचे थो जेका ख़ज़ानतुल मरफ़त में रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे पीर साईं सरदार जन एतिकाफ़ में आहिनि त जरधणी बादशाह जन त फ़कीरनि पे गामण जा बेत पढ़िया जेके मस्जिद शरीफ़ में। हाणे ज़हर जो वक़्तु थियो बांगे जी बांग ॾिनी पर हुननि बंदि कोन कया लाउड स्पीकर कोन आहे ते ज़माननि में। हिते माण्हू जेको हिकिड़ो आयो हाणे चई तव्हांखे को ख़्यालु थिए थो तव्हां बांग पई हले त बि पिया भई तॾहिं त पीर साईं सरदार जन एतिकाफ़ मां फरमायो त बाबा हीअ बि बांग आहे तव्हां सम्झो न पिया बाक़ाइदे मलफूज़ात में। त राग जी वॾी अहमियत अथव। राग जेको आहे क़ुरान पाक अल्हम्दुलिल्लाह पर राग जी ॻाल्हि जेका इश्क वारी आहे न सा मथे आहे। ही राग आम राग त कोन्हे न आम राग कोन्हे हिन राग में वॾी ॻाल्हि आहे वॾो राग। ही राग भला किथां शुरू थियो आहे इन जा के ख़ासि रागींदड़ जेके तो ॿुधा हुजनि जहाज़ फ़कीर साईं जी सोबत में तूं रहियो आहीं? मूं जेके ॿुधा आहिनि त पीर साईं जे जमायत में इहो अक्सर राग ॿुधो त ॿिए पासे कोन ॿुधो त अहिड़ो राग भिटाई साहिब ते कनि पिया उहो यकतारे वग़ैरह ते पर हिते को बि साज़ कोन आहे बिना साज़ जे इहो राग थींदो आहे। हिन सुर राग वारा कहिड़ा फ़कीर तो भला ॿुधा जेके तुंहिंजे वक़्त में माना जेके पोइ सदी में थी गुज़रिया जेके अहिड़े सुर राग वारा फ़कीर इन जो को अहवालु? राग फ़कीर उस्ताद साईं साईं बि कंदो हुयो। उन खां अॻु में वरी राजड़ मूं ॿुधा सावण राजड़ हिकिड़ो रागी हूंदो ॿियो वरी बख़्शली राजड़ इहे माण्हू रागी आहे। ॿिया उत्तर आहिनि राजड़ जेके सोढे ख़लीफ़े जे ॻोठ जा हिते तमामु रागी हेॾां वरी पंहिंजा उन्हनि जा नाला अचनि था जेको सोढे ख़लीफ़े हुन पासे वारा उमेद अली राजड़ उते रागी जेको उमेद अली राजड़ हो उन मंझि ऐं अॿे खे चवां ॿिया वरी रागी हेॾा आहिनि पंहिंजा मुला फ़कीर जेके सता उन्हनि मंझि बि आहिनि सुधीर फ़कीर ऐं ताज मोहम्मद फ़कीर रागी पर काफ़ी चूंडकी वारे पासे चूंडकी वारे पासे
ऐं परते बम्भरान रागी सादिक फ़कीर शरह खे तो ॿुधो कॾहिं? सादिक फ़कीर शरह खे ॿुधोसीं हिते बंगुल हिते गालबन बंगुल हिते। ॿियो वरी ॿियो शर जेको उन खां पोइ ॿियो कहिड़ो आलिम 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 फ़कीर जाम ॿुधोसीं। सोडो फ़कीर मरूम हाणे गुज़ारे वियो यकू ॿुधो। इहे रागी इहे रागी तूं पाण बि ॻाईंदो फ़कीर पाण बि ॻायो था? ॿ टे सुर ॻाईंदो हुयुसि जेको अबे यारनि खां ॿुधो। अबो मुंहिंजो बि राग कंदो हुयो। अबो बि राग कंदो? हा ॾाढो, पर ॾाढो माना चवराईंदो हो गॾु करे पुटनि खे त बाबा राग मूंखे ॿुधायो हिते, पोइ वेही राग कंदा हुआ। उन ॾाॾे जे वक़्त जा रागी कहिड़ा हुआ? ॾाॾे सां गॾु जेके ॾाॾे साहिब ख़ान मुल्लूअ खे घुराईंदो हो जेको हिते जो हूंदो हो असांजो, उहो बि अची राग कंदो हो। ऐं मुंहिंजा चाचा अब्दुल गफ़ूर आहे, अब्बा गुलाम इहे सभु राग कंदा हुआ गॾिजी पाण में। हाँ इहो सुर राग जो जमायत वारो काफ़ियूं कंहिंजूं पढ़ंदा ख़ासि करे? काफ़ियूं त मुख़्तलिफ़ ईंदियूं हुयूं। पीर साईं असगर बादशाह जूं काफ़ियूं ईंदियूं हुयूं, ख़लीफ़े क़ासिम जूं काफ़ियूं ईंदियूं हुयूं, अब्दुल्ला कात्यारे जूं काफ़ियूं ईंदियूं हुयूं, भिटाई साहिब जूं काफ़ियूं ईंदियूं हुयूं, मुख़्तलिफ़ काफ़ियूं इन्हनि शाइरनि जी। हा माशाअल्लाह।